बाक़ी महिमान था त इहो ॿियो जेको आहे उहो टंडे जाम जो था त असांखे आधी राति फ़ोन कंदो जीअं बाबा तव्हांखे सॾ में सॾु ॾींदो तीअं असीं बि तव्हांखे सॾ में सॾु ॾींदासीं। मटियारी जेको तव्हांजे हिसाब सां वॾो मसइलो जेको तव्हां साईं जमील ज़मा खे नोट करायो हुजे या साईं MP साहिब खे नोट करायो हुजे, सवाल आहिनि त मखदूम हाउस हाला में आहे ऐं असांजो MPA बि उते जो MNA बि उते जो ऐं मटियारी जो माण्हू किथे वञे। जेको आमतौर ॾिसण में अचे थो MPA साहिब हिकिड़ी अलॻि सिमत में हलनि था ऐं जेको MNA साहिब हिकिड़ी अलॻि सिमत में हलनि था। हम इस तरह तेरे दीदार में खो जाते हैं जैसे बच्चे भरी बाजार में खो जाते हैं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बदवे मेहरान स्टूडियो में आवां होस्ट साले बबर वहाँ सलाम पेश करे थो। उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। दोस्तों अॼु असां जे शख़्सियत वटि मौजूदु आहियूं, उहा शख़्सियत कंहिं बि तारीफ़ जी मोहताज न आहे ऐं हुनजो जेको फैमिली बैकग्राउंड आहे उहो त यकीनन हिकिड़ो तमामु वॾो बैकग्राउंड आहे, पर अगरि ॻाल्हि कजे संदसि ज़ाती त पाण इंतिहाई वॾो महिनती जफ़ाकशी माण्हू ऐं सॼी जेको बि हेसि ताईं हुनजी लाइफ रही आहे, हुन पंहिंजी कोशिशि करे हर वक़्तु हर घड़ी पंहिंजे न्याज़मंदीअ सां, पंहिंजे हथ जोड़ सां, पंहिंजी मोहबत सां, पंहिंजे कुर्ब सां माण्हुनि खे पाण सां ॻंढियो आहे, न फ़क़ति सियासी तौर ते पर समाजी तौर ते बि। ऐं उनखां अलावा जेको मज़हबी ॻाल्हि कजे त तमामु जेके मज़हबी रसूमात थियनि थियूं उन हवाले सां पाण आशिक़े रसूल आहिनि, तमामु वॾा आशिक़े रसूल आहिनि। ऐं अॼोकी जेका असांजी महिमान शख़्सियत आहे उहा कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे। संदसि तारीफ़ संदसि वाल साहिब जे हवाले सां त यकीनन आहे, पर संदसि ज़ाती जेका अॼु जंहिं मनसब ते वेठो आहे उहो मनसब यकीनन संदसि महिनत ऐं संदसि ख़ुशि असलूबीअ जो सिलो आहे। अचो तव्हां सभिनी जी उन महिमान सां मुलाक़ात करायूं था। अॼोकी असांजी जेका महिमान शख़्सियत आहिनि उहे आहिनि सियासी समाजी शख़्सियत मोहतरम जनाब हाजी शहज़ाद मेमण साहिब। अस्सलाम वालेकुम हाजी साहब। वालेकुम सलाम, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर अथव? सही, अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। हाजी साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां बज़्म मेहरान खे टाइम ॾिनो, असीं तव्हांजा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। हाजी शहज़ाद यकीनन कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे, पर यकीनन असां चाहींदासीं त थोरो मुख़्तसर तारीफ़ जेको जेको दुनिया खां लिकियल आहे एजुकेशन जे हवाले सां, किथे पढ़िया। जी जी, तव्हांजी सभ खां वॾी पहिरीं तव्हांजी महिरबानी जो तव्हां टाइम कढी आया आहियो। मुंहिंजो नालो हाजी शहज़ाद मेमण, तव्हां ॿुधायो सभिनि खे। ऐं हाजी अब्दुल रज़ाक मेमण जो पुटु, मटियारीअ जो रहाको आहियूं, असुलु जनम बि हितां मटियारी जो थियो आहे। मुंहिंजी एजुकेशन जेका आहे सा ग्रेजुएट आहे। माशाअल्लाह, सही, वाह वाह। हाजी साहब यकीनन तव्हांजो त जेको फैमिली बैकग्राउंड आहे उहो यकीनन हाजी साहब जी तरबियत में तव्हां रहिया। हाजी अब्दुल रज़ाक मेमण नाज़रीन सिंध जी उहा वॾी शख़्सियत आहिनि, उन वॾी शख़्सियत में हिननि जो शुमारु थिए थो। जेके सियासी समाजी त यकीनन आहिनि ई आहिनि, पर हाजी साहब जी जेका मूंखे हुननि जी जेका अदा वणंदी हुई त हाजी साहब में दिलेरी ऐं सचाई इंतिहा जी हूंदी। यकीनन उन जी तव्हां तरबियत में रहिया ऐं अलाह साईं जन्नत नसीब करे हाजी साहब खे। ऐं हाजी साहब ही जेको हाजी साहब जी पॉलिटिकल लाइफ हुई उन में तव्हांजी इंटरनेस कॾहिं खां थी? असीं त नंढे हूंदे खां थी 2001 खां जॾहिं इलेक्शन थी हुई तॾहिं खां थी सिखिया असां हासिलु कई। 2001 में जॾहिं BD इलेक्शन थी जी जी, तॾहिं सैयदनि जो ऐं मेमणनि जो थोरो पाण में थियो। जी जी, तॾहिं खां थी असांखे सिखिया मिली त कुझु मेमण विया हुआ कंहिं, ऐं नालो हींअर नथो थिए नसीहत वठण त उते उन्हनि खे चयूं त मेमणनि खे बाबा असीं का बि सीट कोन ॾींदासीं। अच्छा, हा, उहा खुलियल आहे, सभिनि खे ख़बर आहे। त सभु आया बाबा वटि त बाबा हाणे तूं ई कुझु कर। सही, बाबा चयो बाबा आउं तव्हां सां ॿधल आहियां। पोइ उन में वरी कुदरती वक़्तु ईअं थियो 2 ॾींहं वधी विया इलेक्शन में वधी विया। जी जी, हा। पोइ उन 2 ॾींहंनि में राति जो माना सॼी राति वेही फार्म बाबा असीं सभु माना मेमण बिरादरी बि हिकु थी वई। वाह वाह। उन में नतीजो इहो रहियो त काउंसलर जूं जेके बि सीटूं हुयूं 8 हुयूं, उन्हनि मां 7 जेके मेमण बिरादरी ऐं कुझु कासकेली बिरादरी ऐं ॿियो साईं नूरो शाह बीठल हो, उहा सभु असां क्लीन स्वीप कई। वाह वाह। पोइ
उन जो नतीजो इहो निकितो जॾहिं जिन माण्हुनि शहर जी यूनियन काउंसिल जे नाइब नाज़िम पोइ बाबा खे तहलके जी नाइब नाज़िमी जेका उहा सॾे उन्हनि ॾिनी। वाह वाह, सही, उतां ई खां वठी असीं बाबा जी तरबियत में हूंदासीं, ॾिसंदा आयासीं, सिखंदा आयासीं। बिल्कुलु बिल्कुलु, वाह वाह, जी सही। भाई साहब भला ही जेको तव्हांजो माशाल्लाह तव्हां हिन वक़्तु मखदूम हाउस सां जुड़ियल आहियो जी ऐं साईं मोहतरम जमील ज़मा साहिब सां, जी ऐं साईं जमील ज़मा साईं MNA आहिनि ऐं सरवरी जमात जा अॻुवाण आहिनि। जी जेके अवामी सवाल आहिनि, जी सवाल आहिनि त मखदूम हाउस हाला में आहे ऐं असांजो MPA बि उते जो, MNA बि उते जो, ऐं मटियारी जो माण्हू किथे वञे, हिकु उन्हनि वटि कहिड़ो राह आहे जो मखदूम हाउस ते पहुचे। त मटियारी जे माण्हुनि जे लाइ ऐं मखदूम हाउस जो गैप आहे या यकीनन जो गैप आहे या मिड़ई ॻाल्हियूं आहिनि? न न को बि गैप कोन्हे। साईं जमील साईं जे तरफ़ां हिते संदन ऑफिस खोली वई आहे, उते असांजो स्टाफ वेहे थो, उते असांजो साईं पीर अली शेर सरहिंदी बि हींअर वेहे थो। अच्छा, आउं बि वेंदो आहियां कुझु टाइम कढी, उते जेके माण्हू अचनि था उन जा मसइला असीं हल करियूं था। जेके साईं ताईं पुॼण जे तरह हूंदा न त साईं त कंदा आहियूं, न त ऑफिसर तबिके खे चयल आहे जिन खे बाबा ही माण्हू कमु चवंदा जेके जाइज़ कम आहिनि, जाइज़ कम आहिनि, सही, आम माण्हूअ जो जेको जाइज़ कमु आहे, को वापडा में कमु आहे, को पुलिस में कमु आहे, को रेवेन्यू में कमु आहे, सही, त इहे ई थींदा। बाक़ी वॾा जेके मसइला आहिनि त वरी साईं जिन खे अर्ज़ु कंदा आहियूं। सही। अशरफ, MPA साहब ऐं MNA साहब जे विच में को फ़र्क़ु जेको आमतौर ॾिसण में अचे थो, MPA साहब हिकिड़ी अलॻि सिमत में हलनि था ऐं जेको MNA साहब हिकिड़ी अलॻि सिमत में हलनि था। ॾिसो अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, इहो माण्हुनि हलायो आहे। बाक़ी सभु साईं जमील साईं जे क़यादत में हिकु आहिनि। बाक़ी ॾिसो न कमु MPA साहब जो तिलके मटियारी में आहे, सही, उहो पंहिंजे हिसाब सां पियो करे। साईं जमील साईं वफ़ाक़ी आहे, उहो पंहिंजे हिसाब सां पियो करे। मतलब MPA साहब जी जेका प्रोजेक्ट्स जे हवाले सां, कमनि जे हवाले सां साईं जमील ज़मा सां मुशावरत रहंदी आहे। बिल्कुलु। हींअर पेट्रोलियम जे जेके मीटिंग्स थियूं, साईं मखदूम फ़खुर ज़मा बि हो, साईं मखदूम जमील साईं जिन बि हुआ, साईं महबूब ज़मा साईं जिन बि हुआ, सही, सभु हुआ। हिकिड़े प्लेटफॉर्म में ज़िले चेयरमैन बि हो, सही, मीटिंग में सभु हिकिड़ो आहे। इहे रुॻो अवामी ॻाल्हियूं आहिनि, अवामी ॻाल्हियूं आहिनि, इहे सही, सभु हलायो वियो आहे, सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते। सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते मौजूदु आहिनि। जी जी हाजी शहज़ाद जॾहिं खां मखदूम जमील ज़मा साईं सां जुड़िया आहिनि, जी। तॾहिं खां वठी मटियारी अवाम खे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा रसिया आहिनि? हींअर तक़रीबन 1.5 लख फुट शहर में साईं ॾिनी पेवर सिस्टम, तक़रीबन शहर में उहो कमु पूरो थी वियो। 1.5 लख फुट, 1.5 लख फुट सही, सभिनी जेको आहे सो 7 वार्डनि लाइ, 7 वार्डनि में, रुॻो इहो मटियारी सिटी जे लाइ, सिटी लाइ, सही, उन्हनि में सभिनी में कमु पूरो करायोसीं। हाणे वरी ॿियूं स्कीमूं ॾिनियूं अथऊं, कुझु वरी हींअर पेट्रोलियम वारो जेको आहे उन्हनि में ॾिनियूं अथऊं, बिजली वारा जेके आहिनि साईं खे स्कीमूं ठाहे ॾिनियूं अथऊं। किथे ट्रांसफार्मर नवां लॻा आहिनि ॻोठनि में, किथे अञा आहिनि पेंडिंग में आहिनि। सही। अच्छा, मटियारी जो को तव्हांजे हिसाब सां वॾो मसइलो जेको तव्हां साईं जमील ज़मा खे नोट करायो हुजे या जी साईं MPA साहब खे नोट करायो हुजे? वॾे में वॾो मसइलो असांजो ड्रेनेज जो, ड्रेनेज जो, बिल्कुलु, जेको मूं साईं जिन खे विज़िट करायो, सॼे शहर विज़िट करायो। हींअर साईं जिन जो पहिरियों इहो ई आहे, हींअर पेट्रोल में अची बाबा पहिरीं जेको आहे सो मटियारी जो ड्रेनेज जो मसइलो हल थिए, सही, पोइ जे पैसा बचनि था त ॿियो कमु बि कंदासीं। पहिरीं साईं हींअर ऐलान बि करे आयो आहे, हुनमें मीटिंग में बि उन्हनि खे ईअं ई चयो आहे त पहिरीं कमु तव्हां करायो ड्रेनेज। ड्रेनेज जो यकीनन मटियारी जो हा, वॾो इशू आहे। 2-3 फुड़ियूं पवनि थियूं त शहर सॼो ॿुॾो पियो, बिल्कुलु बिल्कुलु, उहो उनजी फिज़िबिलिटी वग़ैरह तयारु आहे। सॼो थियो पियो। बिल्कुलु। हर्षद, साईं जमील ज़मा जी या साईं महबूब ज़मा मटियारी में ॿिया कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट जेके नेक्स्ट ईयर या 2025 में शुरू करण वारा आहिनि? हींअर पाण वटि जेको NICD जेको आहे सो उनजी सख़्तु ज़रूरत आहे। उहे साईं जन लिखी चुका आहिनि CM साहिब खे, पोइ इंशाल्लाह जल्दी पाण वटि यूनिट खुलंदो। सही। हर्षद, मटियारी जो टूल प्लाज़ा जो जेको मसइलो हुयो, उन हवाले सां साईं जमील ज़मा ख़त लिखियो जेको पब्लिक थियो, जी पोइ उहो कमु साईं जिन उनखे कंटिन्यू रखियो अचनि या उहो हुते ख़तमु थियो? साईं जन त आवाज़ बि उथारियो, जेको आहे सो असेंबली में बि चयो, मथे ख़त बि लिखा, पर हुननि चयो त 35 किलोमीटरनि ते जेको आहे सो हर टूल ठहंदो, हर ज़िले में लॉ में मौजूदु आहे। लॉ में मौजूदु आहे। सही, त उन हवाले सां वरी मटिसी वई, वरी
डीसी साहब इन्हनि पाण में मीटिंग करे सेटअप ठाहियो, मटियारी पर हुजण न घुरिजे। हुजण न घुरिजे। मटियारी हॉस्पिटल में तमामु घणा मसइला मौजूदु आहिनि। जी हिकिड़ो त मटियारी हॉस्पिटल जो जेको डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ठही आहे ऐं हू जेका अंदरि सिटी वारी हॉस्पिटल हुई उहा ख़तमु थी वई आहे। उन हवाले सां हाजी शहज़ाद कहिड़ो वर्किंग कई आहे साईं मखदूम जमील ज़मा साईं जे प्लेटफॉर्म तां या साईं महबूब ज़मा साईं जे प्लेटफॉर्म? मूं बिल्कुलु MS साहब सां ॻाल्हायो, उन चयो त असांजो उते टीम बिल्कुलु वेठल आहे, डॉक्टर मटियारी जेके सिटीअ में आहिनि उहो बिल्कुलु OPD हले बि उते। ऐं हिते बि तमामु सुठो DHO साहब आहे पीर गुलाम हुसैन, तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि। बाक़ी इहे जेके कुझु ब्लैकमेलिंग वारा माण्हू हूंदा आहिनि उहे ख़बरूं हलाईंदा, न त आउं पाण वियो आहियां ॿ टे जेकर ईअं विज़िट ते। तमामु सुठो MS साहब पंहिंजो आहे शहर जो आहे, डॉक्टर अब्दुलसलाम, उहो बि सुठो कमु करे रहियो आहे। DHO साहब जेको आहे पीर गुलाम हुसैन, उहे बि सुठो कमु करे रहिया आहिनि। हाजी अब्दुल रज़ाक मेमण साहब तव्हांजे वाल साहब हुआ, असांजा दोस्त हुआ, अलाह से जन्नत नसीब करनि। हाजी साहब हिकिड़ो वॾो इनिशिएटिव वरितो हो जेको हिते सूट जे हवाले सां SIUT जेका सूट चऊं था जेके, त उहो इनोग्रेशन थी हुई, इख़्तिताब थियो हो ऐं उहो कमु पोइ हाजी साहब जिन जी तबियत जेको अलाह खे जेको मंज़ूर हुयो, पर पोइ उहो प्रोजेक्ट अॻिते हली न सघियो। उन जा रीज़न्स कहिड़ा आहिनि, कारण कहिड़ा आहिनि? साईं असांजे तरफ़ां का बि लेट न आई। बाबा पंहिंजी हयाती में सॼो जेका आहे नाले ते ज़मीन वेलफेयर जे करे वियो, सॼो कमु करे वियो, पैसा ॿुधायो बाबा किथां ॾियणा आहिनि, उहे असीं अॼु बि उन्हनि खे ॾियण लाइ तयारु आहियूं। बाक़ी इहो फिज़िकल कमु आहे, इहो मेडिकल जो कमु आहे, असीं त उनखे हलाए न सघंदासीं। न को सॼो कमु उन्हनि जी टीम ॾिसी वई, विज़िट करे वई, सॼो ओके थी वियो कमु, पोइ कुझु असांखे ख़बर पई त सियासी धुरनि उन्हनि खे मना कयो आहे। अच्छा, हा, पोइ उनजे करे उहो रुकिजी विया। इन कम में बि सियासत हली वई? बसि ॾिसो न, असां त अवाम जी भलाई लाइ बाबा ही कमु करे वियो ऐं उनजी हुई त आउं पंहिंजे हयाती में कयां, पर हुन सिहत साथ न ॾिनो, पर असांखे बि करे वियो त बाबा इहो कमु तई करे छॾियो। असीं अॼु बि उन्हनि खे पैसा ॾियण लाइ तयारु आहियूं। ज़मीन पई आहे, ज़मीन वेलफेयर जे नाले ते आहे, 12 एकड़ बाबा करे विया। पई आहे, भले अॼु था ठाहिनि अची कमु शुरू कनि, भला एकड़ 2 ते 3 ते सभिनि ते नथा कनि, यूनिट चालू करे छॾीनि, हिकिड़ो सिस्टम चालू करे ॾियनि, जेको डायलिसिस जो सिस्टम आहे उहो चालू करे छॾीनि, को जिगर जो कुझु को टुकड़ो एकड़ 2 में ठाहे छॾीनि, कमु हले, वरी अॻियां पिया पोइ उनखे अपडेट कबो। अपग्रेड पोइ कबो। मतिलबु तव्हां चओ था फर्स्ट एड जेको आहे या OPD टाइप ई हाली स्टार्ट कनि ऐं उन में तव्हांजो तव्हांजे हिन वसीले आउं उन्हनि खे वरी बि दावत ॾियणु चाहियां थो त अचनि, भले अची स्टार्ट कनि, असीं उन्हनि सां बिल्कुलु तावन कंदासीं। यकीनन आहे साहब, मूंखे इहा ॻाल्हि डॉक्टर अब्दुल रज़ाक जो जॾहिं मूं इंटरव्यू कयो, उहो त हो गॾो बाबा सां गॾो सॼे हुन में मामले में गॾो विज़िट बि विया। बिल्कुलु में हा, त उन सॼी ॻाल्हि ॿुधाई ऐं इहा शइ रिकॉर्ड ते मौजूदु आहे। हाजी साहब जो उन तरफ़ां का बि माना सुस्ती न हुई ऐं बाक़ी हुननि जेको टेक्निकल मसइलो थी पियो जंहिंजे करे, ऐं ॿियो हुननि इहो चयो पियो त तव्हां पाण संभालियो त हाणे ज़ाहिर आहे उते कैपेसिटी। असांखे त पेट्रोल पंप जो ॼाण आहे, मेडिकल जी त असांखे ॼाण कान्हे, ज़मीनदारी जी ॼाण आहे। जंहिं शइ जी इंसान खे ॼाण हूंदी उहो ई हलाए सघंदो। यकीनन, ऐं अलाह तव्हांजो सुठो इहो ऐलान आहे त तव्हां अॼु बि उन सॼे कम खे निभाइणु चाहियो था, सुठी ॻाल्हि आहे। हाजी अब्दुल रज़ाक मेमण जे पुटनि में फ़र्क़ु आहे, धार आहिनि, छिड़ो छिड़नि ऐं मेमण इतिहाद जे प्लेटफॉर्म 2 जॻहियुनि ते मौजूदु आहे, उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? इहा तमामु ग़लति ॻाल्हि आहे। असां ॿारनि में को बि इख़्तिलाफ़ कोन्हे, असीं 6 ॿार हिकु आहियूं ऐं रहंदासीं। इहो माण्हुनि में इहो आहे ॻाल्हियूं आहिनि, बाक़ी असां में को बि इख़्तिलाफ़ कंहिं बि शइ जो कोन्हे। बाक़ी मेमण इतिहाद इहो ॿियो जेको आहे उहो टंडे जाम जो इतिहाद आहे। बाक़ी मेमण इतिहाद टंडे जाम जो आहे, पोइ ऑफिशियल तबिको ऐं फेसबुक जी जेके अनाउंसमेंट आहिनि, बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। संत मेमण इतिहाद आहे, जंहिंजो चेयरमैन जेको आहे मुंहिंजो वॾो भाउ आहे अब्दुल शकूर। रजिस्ट्रेशन रखी आहे असां वटि, असां वटि पंहिंजा प्रूफ रखिया आहिनि ऐं जेका आहे सा ऑफिशियली तौर ते हुनखे मिलियल आहे। भाई साहब, मटियारी जे नौजवान जे लाइ, मटियारी जे सियासी समाजी माण्हुनि लाइ, या उहे ग़रीब अबोज माण्हू या कई वीचारा माण्हू
जेके ऑफिसनि में धिका खाइनि था, डोड़नि था, उन्हनि जो कमु नथो थिए, उन्हनि जी अप्रोच कान्हे का DC ताईं AC ताईं, या उहे निहारीनि था त असांजा MNA MPA साहिबान असांजे मतौजा थियनि, उन्हनि जे लाइ अव्हां जो पैगाम कहिड़ो हूंदो? ऐं मटियाले जे माण्हुनि खे इहो मैसेज थो ॾियणु चाहियां, जेके मटियाले जा नौजवान जेके नौकिरियुनि लाइ मायूस आहिनि, उहे मायूस न थियनि। इंशाल्लाह नौकिरियूं बि सभिनी खे मिलंदियूं, पर जे नौकिरी जे न आहे त उहे कारोबार ॾे तवजो ॾियनि। हींअर नौकिरियुनि में एतिरो रुझान कोन्हे जेतिरो बिज़नेस में जेको आहे, प्रॉफिट आहे या कीअं आहे, उहो नौकिरियुनि में कोन्हे। नौकिरी आहे पढ़ाई गुलामी, बिज़नेस बादशाही आहे। तव्हां पंहिंजो करियो, पंहिंजो कमायो। ॿियो मुंहिंजो मैसेज जेको आहे, उहो जेके आम माण्हू परेशान आहे, जिन जा कम नथा थियनि, जेके माण्हू किथे वञनि था वापडा में, कंहिंजो कमु नथो थिए या किथे रेवेन्यू में कमु नथा, आउं उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां उन्हनि खे इहो मैसेज थो ॾियणु चाहियां त असांजा दरवाज़ा तव्हांजे लाइ 24 कलाक खुलिया पिया आहिनि। मुंहिंजो मोबाइल नंबर सभिनि वटि आहे, जिन आहे त भले वठी वठिजो। ऐं वेठो आहे, पंहिंजो पेट्रोल पंप बि आहे, ऑफिस आहे मखतूम साईं मखतूम जमील जमा साईं, जिन जी फ़ोन कंदो, जीअं बाबा तव्हांखे सॾ में सॾु ॾींदो, तीअं असीं बि तव्हांखे सॾ में सॾु ॾींदासीं। भाई साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्ब, तव्हां साईं, टाइम ॾिनो। यकीनन महिरबानी हीउ तव्हांजी। मुख़्तसर इंटरव्यू हो, पर जी हीअ असांजी कोशिशि आहे त हर माण्हू जो हिकिड़ो प्रोफाइल ठाहियूं, पॉलिटिकली जी ऐं जी सोशली जेको बि आहे। असांजो बज़्म महिराण चैनल आहे, ऐं हुनजे लाइ तव्हां दुआ बि कजो। इंशाल्लाह अल्लाह ऐं साईं तव्हांखे तव्हांजी वधाईंदो। हा, तव्हां तमामु सुठो कमु पिया करियो, हूअं ई ताईं सदाईं जिदोजहद में रहिया आहियो, पर हीउ बि कमु सुठो आहे, कंहिंखां इहो बि पुॼे जेको सही माण्हू वटि इंटरव्यू वठे, जिदोजहद तव्हांजो हूअं ई कमु आहे। तव्हांजी लख शाबाश हुजनि। महिरबानी, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो। नाज़रीन, अॼु जेका असांजी मटियारी जे सियासी समाजी शख़्सियत, जेका रुॻो पाण सियासी समाजी शख़्सियत न आहिनि, पर संदन वाल साहब हाजी अब्दुल रज़ाक मेमण सिंध जी तमामु वॾी सियासी समाजी शख़्सियत हुआ। हुननि जा फर्ज़ंद हाजी शहज़ाद मेमण साहिब जिन सां जेका जेकी मुलाक़ात हुई, उहा पुॼाणी ते पहुचे थी। ऐं वरी ॿी मुलाक़ात ताईं असांखे ॾींदा इजाज़त। तेसिताईं अला भाई।